जडो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त जुडो लॻ यूसी मीर अल्लाह बचायो जे ॻोठ फज़ल कपरी में समाजी तंज़ीम शिरकत गाह पारां सवें ॿोॾ मुतासिर औरतुनि में ख़ुश्क राशन ऐं ॿियो सामान विरायो वियो आहे। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे शिरकत गाह जे अॻवान अफ़साना ख़ान चयो त अॼु असां ताइवान जी तंज़ीम ज़ोची फाउंडेशन जे ताउन सां 200 खां वधीक ॿोॾ मुतासिर औरतुनि खे ख़ुश्क राशन ऐं हाइजन किट्स फराहम कया। हिन चयो त असां शिरकत गाह जे प्लेटफॉर्म ते मुसलसल ॿोॾ मुतासिर इलाइक़नि जे माण्हुनि जे लाइ ख़िदमत सर अंजाम ॾेई रहिया आहियूं। हिन वक्त असां फज़ल मोहम्मद कपरी ऐं तालके जुड़े जी यूनियन काउंसिल खुदाबख्श 2 में मौजूद आहियूं ऐं अॼु असां शिरकत गाह हिकिड़ी ऑर्गेनाइजेशन आहे जेका वुमेन एम्पावरमेंट ते कमु करे थी। उन सां गॾिजी करे असां हिते 200 फैमिलीज़ जेके फीमेल्स आहिनि उन्हनि खे असां राशन बैग्स ऐं हाइजिन किट ॾेई रहिया आहियूं। सो असांजो हीउ कमु करण जो मक़सदु छो जो तव्हांखे ख़बर आहे पूरी सिंध में हींअर बल्कि पूरे पाकिस्तान जे काफ़ी सारे इलाइक़नि में तूफ़ानी बरसातूं पवण ऐं इंतिज़ामिया जी नाअहली जे करे जेको आहे सो असांजा इलाही सारा इलाइक़ा ऐं पाकिस्तान ऐं सिंध जो जेका कचे जा इलाइक़ा हुया उहे पाणी जे हेठि माण्हू जेके आहिनि उहे घरनि खां बेघर थी विया ऐं सूरत हाल तमामु ख़राबु आहे हिते। ऐं जंहिं यूनियन काउंसिल ऐं जंहिं ॻोठ में असां मौजूदु आहियूं फज़ल मोहम्मद कपरी में, हिन ॻोठ में हिन वक़्त ताईं इंतिज़ामिया चूंडियल नुमाइंदनि को बि कमु नाहे कयो। बाक़ी जेके ऑर्गेनाइज़ेशनूं आहिनि जीअं हाणे शिरकत गाह आहे त उहा इस्लामाबाद जी लाहौर बेस्ड जेको आहे सो ऑर्गेनाइज़ेशन आहे जेका हिते आई आहे, बेस लाइन कई आहे, माण्हुनि जी जेको आहे सो सहायता कई आहे उन्हनि। ईअं ई कुझु ॿिया माण्हू आहिनि, मदद कम्युनिटी आहे। शिरकत गाह में कोई पिछले 20 साल से काम कर रही हूँ। मेरा वहाँ पर काम जो है एज ए मास्टर ट्रेनर और रिसर्चर के है। मीरपुर ख़ास में क्योंकि अभी फ्लड आया था और फ्लड की सिचुएशन के हवाले से सिंध के हालात बहुत बुरे थे, तो हमें ज़ूची फाउंडेशन बुद्धिस्ट एक ऑर्गेनाइजेशन है जिसने हमें सपोर्ट किया है। तो हमने यहाँ पर 200 मीरपुर ख़ास में पहले हम लोगों ने बेसलाइन की थी और बेसलाइन के बाद अपना तमाम काम कंप्यूटराइज करने के बाद कल हम लोग यहाँ आए थे और हमने यहाँ पर आके अपने टोकन वगैरह फिल किए हैं, आईडी कार्ड्स लोगों के मंगवाए हैं, उनसे सर्च किया है कि कोई गलती से उन लोगों को ना चला जाए। हम चाह रहे हैं कि मुस्तहिक लोगों तक ये तमाम चीज़ें पहुँचे। ज़ूची फाउंडेशन ने हमें राशन प्रोवाइड किया है। शिरकत गाह जो है वो ख़वातीन की हाइजीन किट्स जो है वो प्रोवाइड कर रही है। हर फैमिली को 3 फैमिली जो है हाइजीन किट्स भी साथ साथ दे रही है। और इसके अलावा हम यहाँ पर जो है शिरकत गाह जो है यहाँ पर पहले भी काफ़ी अरसे से मीरपुर ख़ास में काम कर चुकी है। यहाँ पर हमारा WFS रह चुका है, लेकिन अब काफ़ी अरसे से वो प्रोजेक्ट ख़त्म हो गया था, तो अब हमने फ्लड के दौरान यहाँ पर अपने काम का आगाज़ किया है और उम्मीद करती हूँ कि यहाँ के लोगों के लिए बेनिफिट होगा और आगे चल के भी हमारे लिए सूदमंद साबित होगा। बहुत मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।